तू हाशिम के हीणू न समझ। वो जेकॾहिं हिक भेण के बचाइण जे लाइ बहादुर ते हमलो करे सके थो त हू ॿी भेण के बचाइण जे लाइ मूंखे बि हमलो करे सके थो। ऐसा मुर्स त फॾो न त गप जो गुॾो। हाणे जेकॾहिं हाशिम हेॾां अचण जी ग़लती कई त उहो संदसि ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो। ईअं न थिए जो तव्हां ॿिन्ही जे ज़िंदगियुनि जा ॾीआ विसाए हलियो वञे। अरे सर, हाशिम हाणे उहे ॾींहं खाई वियो। हाणे हाशिम अकेलो आहे। सरदार शाहज़मा बि हुन खां परे आहे। ओ बि दुश्मन ई हूंदो आहे ऐं गोलीअ ते कंहिंजो नालो लिखियल न हूंदो आहे ऐं जेको गोलीअ जे साम्हूं ईंदो उहो ई मरंदो आहे। ऐसा मरण मारण खां सवा ॿी का ये कहिड़ी दुनिया शमो। ऐसा प्यार है मोहब्बत कप जे गुदे में प्यार किथां अची वियो। ऐसा क्षमा त वही हथन मां निकिरी। हाणे नई झिरकी फाती आहे। अरे शमू वाह, मसइलो ही खत्म थी। तूं शादीअ जे लाइ तयारी कर। नामारो ई हिकिड़ो खत्म। हाय हाय, सुकून मिली वियो। छोरी ज़ोर त ॾाढा सुठा थी ॾी। रेसियाणी मूंखे वञण ॾियो। चुप करे ज़ोर ॾे। हाणे पंहिंजे माइटनि खे विसारे छॾ, छो जो मां तुंहिंजी शादी शमू सां कराए रही आहियां। इहो ज़ुल्म न कजां रेसियाणी, न त मां भॼी वेंदसि। भॼी वेंदसि? भॼी वेंदी त मारजी वेंदी। या मौत खे क़बूल कर या शमू खे। मर्सी जी मालकियाणी आहीं। मौत क़बूल आहे, छो त ही ज़िंदगी मौत जहिड़ी त आहे। ठीकु आहे, जॾहिं खुटी खणई न पोइ हितां भॼण जी कोशिश कजांइ। अहिड़ो मौत मिलंदई जो ॾिसण वारा बि ॾकी वेंदा। साहु सदको कई रेसियाणी, छॾ पचर छोरीअ जी, वठी थी वञा रंधिणे में। रेस पाह तोड़ लाइ रख जी मानी तयारु करणी आहे। या उथी छोरी, हल वञी रंधिणे में मुहूर्त पचा कर। वञे वरी ॾिसी छा थी अखो कोठारे। हल हिते मौत थो वठेसि, बाक़ी भॼी वेंदुसि। हिते मौत आहे। सरदार साईं सलाम अलैकुम। वालेकुम अस्सलाम। वे दरिया खाना मेहरबानी कर खबर दरिया खाना ये जण थियो आहे। सरदार साहब, हाशिम मुझे पुट खे मारे चुको आहे। इहो त शुक्र आहे जो हुन जा ॾींहं हुआ जो बची वियो। दरिया खान शुक्र कर पुट बची वियो अथई। पर मुंहिंजो त हिसाब किताब हाशिम ॾांहुं त थिए थो न। मूंखे हाशिम वारनि खां खून जो हिसाब वठी ॾे। दरिया खान खून जो हिसाब तूं वठी चुको आहीं। सरदार साहब, मूंखे हाशिम ऐं खातिम जा
लाश खपनि। ॻाल्हि ॿुधो दरिया खान, इन लाइ तोखे आलिया वापस करनी पवंदी। इहो त नामुमकिन आहे सरदार साहब। आलिया खे विसारे छॾ। वो आलिया जी तव्हां खां बाह घुरी कान हुई। आलिया जी बाह तव्हां ॾिनी ही मूंखे। त पोइ तूं बि दरिया खान हाशिम ऐं ख़ातिम खे विसारे छॾ, छो त तुंहिंजो पुटु अञा ज़िंदा आहे। मरी वियो न, पोइ ॾिसंदासीं। ख़ामोश! बदज़बान! हले वञ था। दरिया खान खे वापसी जो रस्तो ॾेखार। अदी कॾहिं ना मुंहिंजी शादी जी तारीख़ रखो। जल्दी रखजी वेंदी, तोखे तकड़ आहे छा? अदी मां पंहिंजे शादीअ जे एवज़ तव्हांजो मक़सद पूरो करण थो चाहियां। मक़सद हासिल थिए इहो त सही आहे, पर शमू तुंहिंजी पहिरीं शादी त थिए न। वाह वाह, भलो बोण मिलियो अथई, वॾनि भागनि वारो आहीं। शमू तूं ख़ैर सां घर तड़ वारो थी, ये तुंहिंजी शादी थिए। हा, बाक़ी दरिया खान जो अल्लाह अल्लाह चट करण खां पोइ वञी आऊं सुख जो साह खणंदसि। अदी रेस केॾीमहिल तोलो त केॾीमहिल मासो। तव्हां बहादुर खान ते हथ रखो, सॼी ज़िंदगी सुख जे पींघनि में सुम्हंदव। दादा असां हाणे वञूं था, छो त घणो वक़्तु हिते रहण असां लाइ ठीकु न आहे। पुलिस बि असांजे पोयां आहे। बाबा तूं परेशान न थी, असां हिते ई तरम ई आहियूं। घर ते असांजी नज़र आहे। दादा इंशाअल्लाह ॿिए दफ़े आयासीं त आलिया असां सां गॾु हूंदी। बाबा हाणे असांखे इजाज़त ॾे। बाबा चिड़ा पे चिड़ा पे दुआ कजादा कामयाब थी मोटो टच खादम। अदी न रो, छो थी रोए? जेकॾहिं तूं ही ईअं रोईंदीअ त पोइ असांखे सहारो केरु ॾींदो? ससी अदो ऐं चाचो अॼु पहिरियों दफ़ो मोकिलाए विया आहिनि। अलाए छो दिलि भरिजी आई आहे। अंदर मौत मां था निकिरनि।
आलिया शमू मुझे भाव आहे हीरो आहे तू असां ख़ुशी ख़ुशी शादी करे छॾ जे न कई त सुठो न थींदो न मां सां शादी न कंदीसि न कंदे त छा थी पवंदो कोन चखी माया आई जेकॾहिं शादी कंदी त हिकिड़े जी थी रहंदो न कंदी त सोचे कोन जे चखी माया अॼु या सुभाणे मुंहिंजो चाचो ऐं भाउ मूंखे वठण ज़रूर ईंदा जीअं ससी खे हितां वठी विया हुया ओ वठण ईंदा छोकिरी इहा ॻाल्हि तूं पंहिंजे ज़हन मां कढी छॾ को तुंहिंजो चाचो दिल ढूंढे बहाने कई Rhythm RX60 Revo Mobile. Take control. चाचो मामो या अदो तोखे हिते वठण ईंदा हू तो तोखे 30 लखनि जे एवज़ विकिरो करे चुका आहिनि हाशिम ऐं ख़ादिम हिते आया न त मां इन ॿिन्ही जूं क़बरूं हिते ई खोटींदुसि तूं 30 लख चटीअ जे एवज़ सां वटि आई आहीं तुंहिंजे चाचे ऐं तुंहिंजे भाउ 30 लखनि जे एवज़ तोखे विकिरो करे छॾियो आहे हाणे हू हिते ईंदा त छो ईंदा न न इहो कूड़ आहे मुंहिंजो चाचो ऐं भाउ त अरड़ा ऐं गैरती आहिनि सो न ते सेण न मटाईंदा इहो सच आहे आलिया जी आऊं तोखे चवां थी न तोखे उहे करणो पवंदो न ख़बर अथई जानवरनि खां बदतर तुंहिंजी ज़िंदगी मां बणाईंदसि अदीब खे सम्झाए छॾ अॼु न त सुभाणे मां हाशिम ऐं ख़ादिम जो धड़ सिसीअ खां धार करे हिते खणींदुसि अली खान तुंहिंजा हमरा तयार आहिनि हमरा तयार आहिनि सफ़ा हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो ही मां तव्हांखे नक्शो हाणे सम्झो त ही दरिया खान जो बंगलो आहे ही आहे बंगले जी मेन गेट दरिया खान जा पहरेदार चौधारी बंगले जे फिरिया बीठा आहिनि मोर्चनि में तव्हां हितां बि जीअं फायरिंग शुरू कंदो त हू पंहिंजा मोर्चा छॾे अॻिते वधंदा आहिनि जेॾीमहिल हू अॻिते वधनि त तव्हां पोइते हटण जी कोशिश कजो तव्हां जीअं पोइते हटंदो त उहे हमरा बंगले जी मेन गेट छॾे तव्हांजे पोयों ईंदा जीअं हू गेट छॾींदा त ख़ादिम ऐं मां बंगले में अंदर दाख़िल थींदासीं ॻाल्हि खे सम्झी वियो न पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो लागर्जाई ऐं लापरवाही केॾी महिल बि न कजो छो त हुन जो नुक़सानु असांखे ई थींदो छो त हू मोर्चनि में बंदि आहिनि ऐं असां खे का बि अड़ झल कान्हे का इहा ॻाल्हि ज़हन में रखिजो समझियुसि चाचा रुगो तुंहिंजे हुकुम जी देर आहे लिखा न सम्झी वई न हा शौकान समझी वियसि पर लापरवाही केॾी महिल बि न कजो कदम उथो था हलूं ठीकु आहे साईं आज तहां जल्दी अची वियो हाँ शमशाद बेगम अज जल्दी वांदो थियुसि जल्दी अची वियुसि माना ईद जो ॾींहुं थी वियो ठीकु आहे तहां हथ मुंहुं धोई वठो मां तव्हां लाइ मानी खणी अचां न न मानीअ जी त कड़ कान्हे ही 4 घड़ियूं वांद कया जूं रात जो मिलन थियूं अॼु वे कचहरी कयूं जी वेही रहिस
शमशाद बेगम शमूअ खे हाणे शादीअ जो शौक़ु थियो आहे ऐं वरी ख़बर थी त छा थो चए त मुंहिंजी आलिया सां शादी करायो। हा हा हू मूंखे बि रोज़ मिन्नतूं पियो करे पर मूं सोचियो बहादुर खान बीमार पियो आहे ख़ैर सां ठीक थी वञे पोइ अव्हां सां ॻाल्हि करियां। बहादुर खान हाणे काफ़ी बहितर आहे त पोइ सुभाणे मौलवी खे घुराए शमन जो निकाह पढ़ाए छॾियुसि। भला शादी धाम धूम सां न करायांसि या मारो ॾियांसि हिकिड़ो ख़तम। कहिड़ी माइटन असांखे लाॾे कोॾे ॾिनी आहे बस मौलवी खे घुराए का पढ़ाए छॾियोसि। ठीकु आहे तुंहिंजे सिर जे करे सुभाणे सभ खां पहिरीं इहो ई कमु कबो। ठीकु आहे साईं भला हाणे मानी लॻराए तव्हांजी मर्ज़ी। ओ बेगा लगे तो दिमाग पे छो एडो जो सोची पियो सोचींदो त दिमाग वारो आहे। हाँ बसरा दरिया खाने वारा ने रुगो पलिए खां न पर सॼे ॻोठ सां शादी कई आहे। सोचां पियो त उन खां पलाद कजे। पोइ वेठो छो वञे छो नथो पलाद करणु। हा वञा थो वञा अॼु दरिया खाने वारनि खां पलाद ज़रूरु वठंदुसि छो न वेंदुसि। दिल्लीअ खे ख्वाब में छिछड़ा बेगो ऐं पलाद ॾिसूं कहिड़ा पलाद करे पोइ मोटे पियो। चल सही सलामत। मोटी छो आयो आहीं? ॿाहिरि घिटी में कुतो बीठो आहे मता ॾींहं कुते खां टुटी मोटी आयो आहे। मां पेट में लॻण वारनि 14 सुइनि खां टुटी मोटी आयो आहियां। भले तो खाऊं पलाद राज ने ॾिठा हाणे उथी हलो हली रंधिणे में भाॼी पचाए त पोइ टुकुर गबो खाऊं। घणो दुख करे आई पलाद। बाक़ी बसरा तूं कहिड़े कम जी आहे जो मां वञी भाॼी तयारु कयां। हा मां आलिया जे लाइ पढ़ाई थी कयां साफ़ी मुफ़्त में। छा यादि कंदो इहो बि पलियो बसरा जहिड़ी कचे तहिड़ी पकी मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था रहनि। बसरा पढ़ाई जो बहानो न कर उथ वञी रधा पचा कर न त मुंहिंजी ख़बर अथई न। तूं छा कंदे पेट फुटा आम थो हणी न त मां दड़का ॾेई भॼी वेंदुसि। काॾे भॼंदे ॿाहिरि बि कुतो बीठो अथई। न न मां रंधिणे में थो वञा भाॼी तयारु कयां न। भल 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 अड़े लालण तुंहिंजी लोल लॻो थो लहे पियो। भला भाग बसराना है बसरा कचे हुजे या पकी हुनजा फ़क़ीर चओ फेर लामारा ॾींदा अथव पर हिन जो छल ॾाढो वञनि। छा कोन थी दर्शन दर्शन दर्शन